अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं एच सी एफ जो मतिलबु आहे वॾो आम पूरो वञींदड़। अच्छा, एच सी एफ त शॉर्ट फॉर्म आहे। इन जो फुल फॉर्म छा आहे? इन जो फुल फॉर्म आहे हाईएस्ट कॉमन फैक्टर। हाईएस्ट कॉमन फैक्टर एच सी एफ। अच्छा, इहो सुवाल अची सघे थो त एच सी एफ जो मतिलबु छा आहे? एच सी एफ जो मतिलबु आहे हाईएस्ट कॉमन फैक्टर। इन जो सिंधी में मतिलबु आहे वॾो आम पूरो वंडींदड़। वॾो आम पूरो वंडींदड़। अच्छा, हिनखे एच सी एफ खे हिकिड़े ॿिए नाले सां सॾियो वेंदो आहे। इन ॿियो नालो कहिड़ो आहे? जी सी डी मीन्स ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र। ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र। अच्छा, एच सी एफ वॾो आम पूरो वंडींदड़ कीअं कढिबो आहे? उहो ई साॻियो तरीक़ो एल सी एम वारो आहे, नंढिया मञो पद वारो, पर थोरो हुन में अॻिते हली फ़र्क़ु ईंदो आहे। हाणे असां हिते ॾिसंदासीं 30, 40, 50 साॻियो ई तरीक़ो आहे। हिननि जा जुज़ा कढंदासीं। ॿ जो खोरो लॻाईंदासीं मुफ़रत जुज़नि वांगुरु। मुफ़रत जुज़ो नंढे में नंढो 2 आहे त 2 जो खोरो लॻाईंदासीं। हिन ते 15 दफ़ा वेंदो, हिन ते 20 दफ़ा, हिन ते 25 दफ़ा। वरी 2 जो खोरो लॻाईंदासीं। 15 ते कोन वेंदो, 20 ते 10 दफ़ा, हिन ते न वेंदो। वरी 2 जो खोरो लॻाईंदासीं। 15 ते न वेंदो, हिन ते 5 दफ़ा, हिन ते न वेंदो। हाणे 2 जो खोरो ख़तमु थी वियो। हाणे ॾिसंदासीं टिके जो खोरो। हाणे ॾिसंदासीं छो जो 2 खां पोइ 2 खां वॾो अदद जेको आहे उहो मुफ़रत अदद जेको उहो 3 आहे। 15 ते वेंदो 5 दफ़ा, हिननि ते न वेंदो, हिन ते बि न वेंदो। हाणे 5 जो खोरो हणंदासीं। 4 जो त न लॻंदो, 4 मुफ़रत न आहे। 5 मुफ़रत आहे। 5 जो 5 ते 1 दफ़ो, हे 1 दफ़ो, हे 5 दफ़ा, हे 1 दफ़ो, हे 1, हे 1। ही त सभु असां साॻिए तरीक़े सां करे आयासीं जीअं नंढिया भञुपत में कयोसीं। हाणे असांजो थोरो असांखे चेंजिंग करणी पवंदी। उहा कहिड़ी चेंजिंग करणी पवंदी त हिननि मां जेके कम वारा जुज़ा आहिनि, हाईएस्ट कॉमन फैक्टर वॾा पूरो वंडींदड़ में, हिननि मां जेके कम वारा जुज़ा हूंदा उहे असां कढंदासीं। उन्हनि जी ज़रबुपत पोइ गॾाए ज़रब कंदासीं। ज़रबुपत जेका भाई उहो हाईएस्ट कॉमन फैक्टर आहे। अच्छा, कम वारा जुज़ा कीअं? मतिलबु हीउ जेको 2 जो खोरो 30 ते वञे थो, वरी 40 ते वञे थो, वरी 50 ते, हिननि टिनी ते जेको खोरो वञे, जेके बि अंग हूंदा सभिनी ते खोरो वञे, उहो कम वारो जुज़ो आहे। हीउ मतिलबु असांजो कम जो आहे। हाणे हीउ 2 जो खोरो 20 ते वञे थो पर 25 ते नथो वञे, 15 ते नथो वञे, तंहिंजे करे हीउ कम जो जुज़ो न आहे। वरी 2 जो खोरो हीउ 15 ते नथो वञे, 10 ते वञे थो, 25 ते नथो वञे, तंहिंजे करे मतिलबु हीउ बि कम जो न आहे। वरी 3 जो खोरो 15 ते वञे थो, वरी 5 ते नथो वञे, 25 ते नथो वञे, तंहिंजे करे हीउ बि कम जो न आहे। हाणे हीउ 5 जो खोरो वरी 5 ते बि वञे थो, वरी हिन 5 ते वञे थो, 25 ते वञे थो, तंहिंजे करे हीउ असांजे कम जो जुज़ो आहे। हीउ 5 हिकु इन्हनि ते कोन थो वञे, ऐं हीउ 5 ते वञे थो, हीउ बि कम जो न आहे। तंहिंजे करे कम जा जुज़ा असांजा सिर्फ़ु हिकिड़ो हीउ 5 निकितो, ॿियो 2। हाणे हिननि खे ई ज़रब कंदासीं। 2 ज़रबिया 5 बराबरि 10। हाणे 30, 40, 50 हिननि जो हाईएस्ट कॉमन फैक्टर कहिड़ो निकितो? 10। हीउ असांजो आंसर आहे। अच्छा, हीउ हिकिड़ो ॿियो मिसाल आहे जीअं दर्जो मां पास करे लिखी वरितो आहे। हाणे हिन ते पहिरियां 2 जो खोरो लॻाईंदासीं। 18 ते वञे थो 2 जो खोरो 9 दफ़ा, 21 ते नथो वञे, 21 साॻिया लाहे रखंदासीं, 27 ते नथो वञे, लाहे रखंदासीं। 3 जो खोरो हलाईंदासीं। 9 ते 3 दफ़ा वेंदो, 21 ते 7 दफ़ा वेंदो, 27 ते 9 दफ़ा। हाणे टिके जो खोरो हलाईंदासीं। हिन ते 1 दफ़ो, हिन ते न वेंदो, हिन ते 3 दफ़ा। टिके जो खोरो 1 दफ़ो, हिन ते न वेंदो, हे 1, 1। हाणे हिन मां वरी ॾिसंदासीं त हाणे कम जा जुज़ा कहिड़ा आहिनि। जेके कम जा जुज़ा हूंदा उहे ई कढंदासीं, बाक़ी ॿिया कढंदासीं। हाणे 2 जो खोरो 18 ते त वञे थो पर 21 ते नथो वञे, तंहिंजे करे हीउ कम जो न आहे। टिके जो खोरो 9 ते वञे थो,
21 ते वञे थो, 27 ते वञे थो, तंहिंजे करे हीउ कम जो आहे। टिके जो खोड़ो 3 ते वञे थो, 9 ते वञे थो, 7 ते नथो वञे, तंहिंजे करे हीउ कम जो न आहे। हाणे अॻिते कम जा न आहिनि। हीउ 3 जो खोड़ो 1 ते बि नथो वञे, हिन 3 ते वञे थो, पर हिन ते 1 ते ऐं 7 ते नथो वञे, तंहिंजे करे हीउ कम जो न आहे। हीउ 7 जो खोड़ो 1 ते नथो वञे ऐं हिन 1 ते नथो वञे, 7 ते वञे, हीउ कम जो न आहे। हीउ 3 कम जो आहे। तंहिंजे करे 18, 21, 27 इन्हनि जो हिकिड़ो ई 3 जेको आहे इहो हाईएस्ट कॉमन फैक्टर आहे। इन्हनि जो हाईएस्ट कॉमन फैक्टर 3 हिकिड़ो ई आहे। अच्छा, हाईएस्ट कॉमन फैक्टर उहो माना जेको सभिनी खे वंडे सघे। हाणे 18 वंडिया 3 कंदासीं तॾहिं बि वंडे छॾंदो, ऐं 21 वंडिया 3 कंदासीं, सॉरी 21 वंडिया 3 कंदासीं तॾहिं बि हिनखे वंडे ईंदो, पाछी 0 बचंदी। 27 वंडिया 3 कंदासीं तॾहिं बि वंडे छॾंदो ऐं पाछी 0 बचंदी। हीअ हिन ते 6 दफ़ा खोड़ो वेंदो, पाछी 0, 6 टिका 18, 7 टिका 21, हिन ते 7 दफ़ा वेंदो, पाछी 0, 9 टिका 27, पाछी 0। त माना हाईएस्ट कॉमन फैक्टर उहो ई आहे जेको सभिनी खे वंडे सघे।